पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर के अहदे ते रहण जो को हक नाहे। चीफ इलेक्शन कमिश्नर नून लीग जो एजेंट बणिजी वियो आहे। लाहौर में वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदे पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो त सुभाणे शब दुआ मल्हाईंदासीं, जंहिं में मौलाना तारिक जमील शिरकत कंदो। सुभाणे वरी इज्तिमा में पंहिंजे मुल्क जे हक़ीक़ी आज़ादी लाइ दुआ घुरंदासीं ऐं माण्हुनि ताईं पंहिंजो पैगाम पहुचाईंदासीं। चेयरमैन पीटीआई चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर नून लीग जो एजेंट आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर के अहदे ते रहण जो को बि हक नाहे। खैस इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। हू अकेलो फ़ैसिलो कंदो आहे। संदसि समूरा फ़ैसिला पीटीआई ख़िलाफ़ हूंदा आहिनि। संदन मुतालबो आहे त टिन्ही पार्टियुनि जा केस गॾु हलिया वञनि। इमरान खान चयो त इम्पोर्टेड हुकूमत खे हिक साज़िश तहत मुल्क ते मढ़ियो वियो आहे। उहा साज़िश ॿाहिरां कई वई, जंहिं में हितां जे मीर जाफ़र ऐं मीर सादिक खे गॾायो वियो। अमरीका इम्पोर्टेड हुकूमत खे 3 मरहलनि ज़रिए कंट्रोल कंदो। ही पंहिंजी चोरी लिकाइण लाइ मुल्क के गुलाम बणाईंदा। आज़ाद पढ़ी पॉलिसी जे करे खैस हटायो वियो आहे। अमरीका असांखे हाणे चेरी ब्लॉसम ज़रिए कंट्रोल कंदो। हुन चयो त जेके लोटा उन साज़िश जो हिसो बणिया, उन लोटनि खे साज़िश खे ख़बर नाहे त लुटेरनि जी साज़िश जो इल्म न हो। 20-20 ऐं 25-25 करोड़ रुपया वठी लोटनि पंहिंजे ज़मीरनि जो सौदो कयो। फज़लुर रहमान, आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ बि उन साज़िश जो हिसो हुआ। इलेक्शन कमीशन ऐं अदलिया खे घुर्जे त रोज़ाने जी बुनियाद ते ॿुधणी करे हुननि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। हुन वधीक चयो त मां अॼु अव्हां वटि आयो आहियां त अव्हां खे तयार करे मुस्तक़बिल जो एक्शन प्लान ॾियां। जॾहिं सॾु ॾिनो त घटि में घटि 20 लख माण्हू इस्लामाबाद पहुचंदा। 30 सालनि खां ही मुल्क ते हुक्मरानी करे रहिया आहिनि। उन्हनि मथां दाख़िल थियल केस बि उन्हनि जे दौर जा दाख़िल थियल आहिनि। हुन वधीक चयो त जनरल परवेज़ मुशर्रफ जे ॾिनल एनआरओ सबब मुल्क में लुटमार थी। एनआरओ सबब मुल्क जो कर्ज़ 4 भेरा वधी वियो। ही हाणे एनआरओ 2 वठण जो सोचे रहिया आहिनि। शहबाज शरीफ ते 16 अरब रुपयनि जो केस आहे। हाणे उन्हनि जे समूरनि वज़ीरनि जा केस ख़त्म थी वेंदा। वरी अदालतूं नंढनि चोरनि खे पकड़ंदियूं ऐं ताक़तवरनि लाइ अलॻि निज़ाम हूंदो।